अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल है साहब? हाल भला। कुछ लॻो पिया टाटा। कुछ टाट तू पंहिंजो हाल भला। तव्हांजो नालो छा आहे भाउ? मां फरहान चाचा। दोस्तो ॿाहिरो हिन जो फरहान अली पंहिंजो नालो आहे ऐं हे जेको आहे फ़नकार थियणु चाहे थो ऐं हिनखे जेको आहे मुमताज़ मौलाई ऐं मुनवर मौलाई सपोर्ट करनि त कोशिशि इहा ई आहे त हे फ़नकार थी सघे थो ऐं अॻिते वधी सघे थो ऐं ग़रीब आहे त हिन जी हेल्प करणु चाहिनि त उहो हे बि थी सघे थो। त हा, तव्हांखे वधीक पसंदि केरु आहे फ़नकार सिंध में? मौलाई मुनवर मौलाई ऐं मुमताज़ मौलाई। हा हा दोस्तो, त हिनखे मुनवर मौलाई ऐं पंहिंजो जेको आहे मुमताज़ मौलाई जेको हिन टाइम माना वधीक हली चुका आहिनि उहो ई फ़नकार आहे, बल्कि मूंखे बि मुमताज़ मौलाई ऐं मुनवर मौलाई वणंदो आहे। हा, तो कोई बि हिन हिकु फ़नकार मां को गानो मुनवर मौलाई जो थी सघे तो उन जो ॿुधाए, न त मौलाई जो ॿुधाए, ख़ुदि वॾे जो। मुनवर मौलाई। हा ॿुधाए। हथ ॿधी दिल बरखे वेहंदुसि वञी दर ते, माफ़ी ॾे नौकर खे यार खे परचाइणो आहे, ज़िंदगीअ खे ठाहिणो आहे, यारो दिल जो धणी आहे, यार खे परचाइणो आहे। हा दोस्तो, इहो मुमताज़ मौलाई जो गानो थी वियो ऐं सिधी हे फ़नकार बि थी सघे थो। हिन जी शिकिल ख़राबु आहे, बिल्कुलु थी सघे थो, छो त हिन जी शिकिल चङी न आहे, थी सघे थो। हा, त ॿियो को गानो यादि कंदा बेचकर बेचकर गॾु